जो या त असांजो वाह जे परियों ज़मीन आने सुबुह असांजो मुदसिर छोकिरो अहमद जो पुटु मींहू काहे पंहिंजे ज़मीन में चारे पियो जंहिं ते बिरोइन ॾहनि ॿारहनि अची उन ते हमिलो करे 12 मींहू बि असांजो काहे विया 3 असांजा धनार उहे बि अगवा करे खणी विया। उन खां पोइ असांजे ॻोठ खे ख़बर पई पोइ इहो असांजो ॻोठ बि आहे अञा फायरिंग हले थी वधीक का अहिड़ी ख़बर कान पई आहे छा थियो या छा उनखे अने 12 मींहू बि असांजो उहो खणी वियो। पुलिस वगैरह छा मसलो पुलिस वग़ैरह हिन महिल ताईं कोन आयो आहे। बाक़ी एस एच ओ मूंसां राब्तो कयो मां चयोमांसि साईं तव्हां बिल्कुलु बिरोइन जे कंहिं चङनि मठनि सां ॻाल्हायो असांजी ज़मीन आबाद न करे जहिड़ो पंहिंजे दग सां आहे असां बिल्कुलु इन तां हथु खणण लाइ बि तयारु आहियूं। बाक़ी जे हर भर असां सां नाजाइज़ी करे माण्हू बि असांखे वापसि करे ॾिए माल बि असांखे ॾिए जीअं तव्हां चवंदव असां उहे कंदा। अच्छा माल घणो आहे घणा 12 ढोर मींहू खई उन तो बिल्कुलु उन तो मसलो थियो सुबुह इन ते मसलो थियो। हाणे तव्हांजो पुलिस जे लाइ एसपी साहिब लाइ असां चऊं था एसएसपी खे त विच में अचे एसएचओ बि उन में किरदारु अदा करे डीएसपी बि करे असांजा सरदार आहिनि सरदार ज़ुल्फ़कार ख़ान आहे नजब ख़ान आहे या पाड़े जा ज़ुल्फ़कार पीरज़ादो आहे नसरुल्लाह दल आहे सभु इन शइ खे उथी वठनि त मसइलो जेकर हल थी वञे खून रेज़ी बि आख़िर केतिरी थींदी असां कयूं या हो कयूं उनजो हल कोन्हे को। हाणे बि असां एसएचओ खे इहा महिरबानी रिक्वेस्ट कयूं था साहब सां ॻाल्हाए जेके असांजूं लाबारा आहिनि ज़मीन असांजूं आहिनि भले एसएसपी साहब पंहिंजे अंडर में करे उहे लाभ कराए असांखे बि न ॾे खणी हुननि खे बि न ॾे पर हे जहिड़ो इन में टरंदो जो असांजा फ़सुल हुननि सुबुह मसलो थियो आहे इहो कीअं थियो आहे इनखे थोरो वाज़ह कयो। इहो त सुबुह असांजे ॻोठ जा छोकिरा हुआ अब्दुल हकीम हो पुटु अज़ीज़ हो उनजो पुटु सिजाद पुटु हकीम हो ट्रालियुनि ते मिटी ढोईंदा आहिनि मज़ूरी कंदा आहिनि वीचारा ग़रीबड़ा आहिनि सुबुह निमाज़ महिल हे वारह सां वञनि पिया हे वारह मां राति टपी ओरीअ भरॾऊं मोर्चा आहियूं 15-20 ॼणा आहिनि इहे वेठा आहिनि सुबुह इहे विया उन्हनि खे अगवा कयो अथऊं। हाणे जेको पंवर बिरादरी बयान थो ॾिए ख़ालिक़ु त असांजा मींहू ऐं असांजो माल माण्हू इहो निसोरो कूड़ थो हणे पंहिंजो न असां ॾे उन्हनि जो माण्हू आहे न उन्हनि जो माल आहे असांजा खणी विया आहिनि। पुलिस खे ज़ाती ख़बर आहे पुलिस एसएचओ राब्ते में आहे उनखे असां चयो आहे उहा सॼी इलाइक़े खे ख़बर आहे त कंहिं चढ़ाई कई कंहिं माण्हू खयां हे त कूड़ा इल्ज़ाम था ॾियनि। असांजा 5-8 घर असां ग़रीब मिड़ी पंहिंजे रोज़गार जे लाइ हो लोफरनि सॼे ज़िले डिवीज़न लेवल ते दुनिया खे ख़बर आहे ओड़े पाड़े खे त नाजाइज़ी कइजी आहे। अॻे बि असांजा 4 माण्हू खॾ ते मारे विया आहिनि असां सां हिननि जी एॾो नाजाइज़ी आहे इहो निसोरो कूड़ थो हणे त असांजा माण्हू खयां अथऊं असांजो माल खयो अथऊं कुझु बि कोन्हे को भली पुलिस सॼी एसएचओ खे बि ख़बर आहे त कंहिंजा माण्हू खॼियल आहिनि। असां उनखे चयो आहे असां राब्ते में आहे चवे थो मां तव्हांखे माण्हू वठी ॾींदुमि बहरहाल अञा मिलिया न आहिनि माण्हू